अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे में ख़बर ॾींदासीं त खिपरे में पीर साईं पागारे सैयद शबकतुल्लाह शाह राजदी जी 62वीं सालगिरह जी मुनासिबत सां अयान आटोज़ खिपरो में तकरीब थी। हिन हवाले सां वधीक तफ़सील अवैस कुंबर जी हिन रिपोर्ट में। उरन जे रूहानी पेशवा पीर सबकतुल्लाह शाह राशिदी अल मारूफ राजा साईं पीर पागारे जी 62वीं सालगिरह जी मुनासिबत सां अयान आटोज़ खिपरो ते तकरीब थी। पीर साईं पगार के वाधायूं ॾियो पीर साईं पगार के वाधायूं ॾियो पीर साईं पगार के वाधायूं ॾियो मुरीद फ़कीर सभु गायो नचो सालगिरह पीर साईं पगार के वाधायूं ॾियो पीर साईं पगार के वाधायूं ॾियो मुरीद फ़कीर सभु गायो नचो सालगिरह अयान आटोज़ खिपरो ते मल्हाए रहिया आहियूं। असांजा अल्लाह ताला जी दुआ आहे त असां मुर्शिद खे सिहतयाबी नसीब करे ऐं खिज़री हयाती ॾे। असां जमायत ते मुर्शिद कामिल जो हथ शफ़क़त जो हर टाइम रहे ऐं असां जमायत जो फ़र्ज़ु आहे त असांजे मुर्शिद जी सालगिरह मल्हाइण ऐं असांजे मुर्शिद लाइ ऐं दरगाह शरीफ़ लाइ हर टाइम दुआ घुरणु ऐं असां जमायत खे ॿधी ऐं एके जी बि लाइ दुआ करणु खपे ऐं मुर्शिद करीम अल्लाह ताला हयाती ऐं खिज़री हयाती पंहिंजे रूहानी रहबर कामिल मुर्शिद आला हज़रत पीर साईं पागारा जी खे 62वीं सालगिरह जे मौक़े ते दिल जी गहराइयुनि सां मुबारकबाद पेश करियां थो। बारी ताला खां दुआ आहे त कामिल मुर्शिद जो असां जमायत ऐं मुंहिंजे मथां शफ़क़त जो हथु ॾींहुं क़यामत ताईं जारी रहे ऐं इंशाअल्लाह असांजी ख़ुशी थी आहे सालगिरह जो जेको भाई खान महर प्रोग्राम रखियो आहे उनखे असांखे जेका दावत ॾिनी आहे महिरबानी। और सैयद सबकतुल्लाह शाह राशिदी जो सालगिरह जे हवाले सां प्रोग्राम रखियल मल्हाए रहिया आहियूं ऐं असांखे अॼु तमामु घणी ख़ुशी महसूसु थी रही आहे जो असांखे पीर साईं सरदार जन जी सालगिरह मल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। पीर साईं सरदार ऐं संदून ख़ानदान जूं क़ुर्बानियूं ऐं ख़िदमतूं विसारण जो बि न आहिनि। असांखे उन जी सालगिरह मल्हाईंदे तमामु घणो फ़ख़्रु महसूसु पियो थिए। पीर साहब पागारे जी खिज़री करे अला साईं असांजी ख़ुशी आहे त पीर पागारे सदाई पाकिस्तान लाइ ऐं पाकिस्तान जे कमनि में बिल्कुलु अॻिरो रहियो आहे। पाकिस्तान जे लाइ क़ुर्बानियूं आहिनि पीर पागारे ख़ानदान जो पीर पागारे सालगिरह कंहिं असां इहा दुआ कंदासीं त पीर पागारे जी अला साईं वधी कोट खिज़री हयाती सालगिरह आहे ऐं असां जमायत सगोरी ऐं जेके बि आहिनि उन्हनि खे मुबारकबाद पेश कयूं था। सालगिरह 14 फरवरी ते बहरहाल कुझु मसरूफ़ करे वरी अॼु बि सालगिरह मल्हाई अथऊं। हीउ महीनो असांजे लाइ ईद वांगुरु आहे। सालगिरह जी तकरीबी शरीक माण्हुनि जो चवण त पीर पागारे ख़ानदान जूं हिन मुल्क लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनल आहिनि ऐं मौजूदा पीर साईं पागारे जो पैगाम बि पाड़ेसरनि जो ख़्यालु रखणु औलाद खे तइलीम ॾियणु आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।